अस्सलाम वालेकुम सॼी दुनिया जा सिंधी अॼु मूंखे ॾिसनि त असांजे ॾोकिरी जो मशहूरु सॼी सिंध जो मशहूरु सुगड़ रोशन कोरी जेको उस्ताद मलूक जो शागिर्द बि आहे। तव्हांखे जेको फोक विज़डम आहे असां वटि जेको सुगड़ शेरो शाइरी कंदा आहिनि या उहो कंदा आहिनि उनजे बारे में तव्हांखे जेको साईं ॿुधाईंदो शेर ॿुधायो प्लीज़। साईं लतीफ़ सरकार फरमाया है त महबती मेड़े ॻोठ ॿधे जो हेकड़ो तनी जे वेड़े पढ़ाईंदो बादशाह। वाह वाह। अल्लाह साईं वरी क़ुरान पाक में फरमायो है त ए ईमान वारो सभिनी खे सॾु न आहे, बेईमान खे सॾु न आहे, ईमान वारे खे सॾु आहे। वाह वाह। त हिते बि सॾु मोहबत वारनि खे आहे जिन जे दिलि में मोहबत आहे कूड़ो कॾहिं बि सचो न थींदो आहे। सचनि जे लाइ हे पैगाम हीअं आहे त कंध कूड़नि जा केरड़े साथी ज़ालिम खे कर ज़ेरड़े साथी शुरी ज़िबानी शेरड़े साथी मूज़न पातो आ मेरड़े साथी कमु असांखे करणो पवंदो पेट बुखियनि जो भरणो पवंदो तार जा तांघो तरणो पवंदो हिकु ॾिहाड़े हलणो पवंदो पेर न पोइते पलबो साथी हंध उन्हीअ ते हलबो साथी जंग लॻी कर जलबो साथी पंहिंजा सांगी सारड़े साथी हल दरियाहूं पारड़े साथी लाट उझाणी ॿारड़े साथी बाहि लॻी या लाटूं लॻंदियूं जंग सड़ी या वाटूं लॻंदियूं होॾी लणसां हाठूं लॻंदियूं जुटला जोड़ा जाटूं लॻंदियूं ए पारस बणिजी पग बचायो देश जा दोदा दग बचायो आधर बणिजी अग बचायो वेरनि खां पंहिंजा वग बचायो कूड़नि ते आ केस असांजो दीन असांजो देश असांजो लोई अजरक वेस असांजो खोटनि खयो आ खेस असांजो खेस वतन जा खटबा साथी पेर पिटियनि जा पटबा साथी कंध कूड़नि जा कटबा साथी लाश तनी जा लटबा साथी पोइ साड़ी लन में सोटा पवंदा लेटी पड़ते लोटा पवंदा टक्कर थी कुल टोटा पवंदा खड उन्हीअ में खोटा पवंदा कोन गुथो आ कान असांजो हर को दो दो खान असांजो मलूक सिंधड़ी मान असांजो शाह भिटाई शान असांजो आ शाह भिटाई शान असांजो। साईं वरी महिरबानी ज़बरदस्त क़िस्म जी।